बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम नाज़रीन। आऊं आहियां अवां जो पंहिंजो अली हसन चढ़ड़ ऐं अवां ॾिसी रहिया आहियो MTN न्यूज़। MTN न्यूज़ जे प्रोग्राम अवाम जा मसइला ते अॼु जेको मसइलो आहे उहो आहे पेट्रोलियम मसनूआत जी वधंदड़ क़ीमत। दोस्तो, कल जेका क़ीमत हुई उन खां राति 55 रुपया हुकूमत तरफ़ां जेको आहे पेट्रोलियम जो जा जेके रेट आहिनि उहे वधाया विया आहिनि। असीं हिन मसइले ते ॻाल्हि कंदासीं। असां सां गॾु आहिनि सीनियर सहाफ़ी लतीफ़ लिगारी साहब। ऐं असां हिन जेको अॼु जो मसइलो आहे इहो तमामु वॾो मसइलो आहे, छो त हिन वक़्तु पूरी जेका एशिया आहे उहा जंग ॾांहुं धिकेली वई आहे ऐं आबनाए हुर्मुज़ जेको आहे उहो बंदि थी चुको आहे। हाणे जेका तेल जा वधंदड़ जेके इहे रक़म आहिनि इहे कहिड़ा आवाम ते इफेक्ट करे सघनि था साईं? ही अॼु राति तव्हां ॾिठो त जेका हुकूमत तरफ़ां हिकु ई धक में 55 रुपया जेका पेट्रोल जी क़ीमतनि में वाध करे छॾी आहे। अवाम ते हिन जा कहिड़ा इफेक्ट पवंदा ऐं जेके वधंदड़ ही तेल जूं क़ीमतूं आहिनि त उहा आम वाक़े जे शयुनि में केतिरो असरअंदाज़ थींदियूं? जी अली हसन, पाण वटि महांगाई जा तव्हांखे ख़बर हूंदी त ॿ टे ऑप्शन हूंदा आहिनि, ॿ टिनि शयुनि ते असरु पवे पोइ महांगाई थींदी आहे। उन में हिकिड़ो आहे सोन, ॿियो पेट्रोल ऐं ॿियो डॉलर। पाण वटि ख़ासि करे डॉलर जी बि वॾी अहमियत हूंदी आहे, उहो महांगो थींदो आहे, महांगाई थी वेंदी आहे। हाणे जेको तेल जो बहरान ॿुधाइनि था त जंग जे करे थियो थी रहियो आहे, जेका जंग लॻी आहे ईरान ऐं अमेरिका ऐं इज़राइल विच में, उन जे करे इन सां इहो त थींदो बिल्कुलु तेल जो बहरान पैदा थी सघे थो। पर मां सम्झां थो पाकिस्तान में न थियणु खपे, छो त पाकिस्तान खे रूस ऐं चाइना तोड़े इहो ईरान गॾु आहे, उहो उनखे तेल ॾेई सघे थो। मां सम्झां थो इहो जेको हुकूमत हिकु ई धक में 55 रुपया वधायो आहे इहो मुनासिबु न आहे, अवाम ते तमामु वॾो असरु पवे थो। ऐं ॿियो वरी हथरादू जेके पेट्रोल वारा आहिनि उन्हनि बि पेट्रोल बंदि करे बहरान ॼाणाए अवाम खे लुटनि था, फुरनि था। जेको बि दुनिया जा जेके बि मुल्क आहिनि उन्हनि वटि तेल जो ज़ख़ीरो तमामु घणो हूंदो आहे, एतिरो न आहे जो 2 ॾींहंनि में ख़तमु थी वञे ऐं बहरान पैदा थी वञे। इहो मां सम्झां थो हथरादू बहरान आहे, इन में अवाम खे तमामु वॾी तकलीफ़ थी आहे हिकिड़े ॾींहं में, ऐं अॻिते अलाए छा थींदो, केॾो सफ़र कंदी अवाम। ऐं मां सम्झां थो त इहो नाजाइज़ वाधारो आहे ऐं हीअ जेका माफ़िया आहे पेट्रोल माफ़िया, उन्हनि ते बि एडमिनिस्ट्रेटर खे कंट्रोल करणु खपे। ऐं उहे जेकॾहिं उन ते कंट्रोल कंदा त तेल जी ख़बर हूंदी आहे, जेकॾहिं को ऑफिसर वञे ॾिसे उन वटि तेल आहे त अवाम खे आसानी सां ॾे, जे नथो ॾे बंदि करे थो, ब्लैक ते हलाए थो त उन ते एक्शन खयो वञे। अच्छा लतीफ़ साहब, इहो ॿुधायो त ही जेका रेट वधिया आहिनि ऐं आम वक़्त जे शयुनि में छा इहे रेट जेके आहिनि अफेक्टेड थींदा? बिल्कुलु अली हसन, जेका ट्रांसपोर्ट हले थी, माण्हू मुसाफ़िर गाॾियूं हलनि थियूं, ज़ाहिर आहे पेट्रोल वधियो आहे हिकिड़े ई धक में 50-55 रुपयो, त पोइ ज़ाहिर आहे उहे वरी अवाम ते वज़न पवंदो। माण्हू जेके सफ़र कनि था, नौकरियुनि ते वञनि था, या मोटरसाइकिल ते वञनि था, या बसनि ते वञनि था, ऐं ट्रेननि जा किराया, ट्रेन बि तेल ते हले थी, जहाज़ तेल ते हले थो। इहो सॼी माना जेको मुआशिरो आहे, जेका अवाम आहे, सॼो सिधो सो असरु उन्हनि ते पवंदो, उहे महांगाई जी चकी में पीसबा। ज़ाहिर आहे हिन सां गॾु जेके खाधे खुराक जूं शयूं आहिनि उन्हनि जा रेट वधंदा। हिकु पासे महांगाई आहे, एॾी उरूज ते आहे, बेरोज़गारी आहे पाकिस्तान में, अवां ॾिसो पिया त तमामु घणी बेरोज़गारी आहे ऐं उन हूंदे ही जेके रेट वधिया आहिनि इहे ॾाढा ॾुखिया आहिनि। ऐं मूं ॿुधो आहे स्कूल जेके आहिनि उन्हनि खे बि बंदि करे ऑनलाइन क्लासिस हलाइण जी तजवीज़ हले पई ऐं ऑफिसनि में बि घटि माण्हू अचण जी तजवीज़ अचे पई हिकु पासे। ॿिए पासे जेको हकूमती प्रोटोकॉल आहे या जेके असांजा कामोरा आहिनि उन्हनि खे गाॾियूं, उन्हनि खे पेट्रोल ॾिनो वियो आहे, छा इन्हनि खे हुकूमत घटि करे सघंदी? इहो पंहिंजो पाकिस्तान में
जेके मां अॻु में बि कंहिं स्टेटस रखियो हो त पाण वटि पाकिस्तान में जेके माण्हू पेट्रोल जो रेट मुक़ररु कनि था, खाधे पीते जे शयुनि जो रेट मुक़ररु कनि था, या ॿिया जेके बि रेट आहिनि मुक़ररु कनि था, उहे माण्हू मुक़ररु कनि था, जन वटि उहा शइ फ्री आहे। हाणे सरकारी जेके वॾा ऑफिसर आहिनि उन्हनि जी गाॾी जो अनलिमिटेड तेल आहे, उन्हनि खे ख़बर ई न आहे, भले 500 रुपया करे छॾनि, उन्हनि ते को असर न पवंदो। असर पवंदो ग़रीब आवाम ते। आम वाक़े जी शयूं बि त हिकिड़े शहर में हर शइ पैदा नथी थिए न, उहा बि ईंदी आहे ॿाहिरूं ट्रांसपोर्ट ते, पोइ किरायो महांगो थींदो, ज़ाहिर आहे उहे वरी उन खे महांगो कंदा। इन जे करे हर शइ महांगी थींदी इन बहरान में। जेका बि शइ आहे इंपोर्ट थिए थी, एक्सपोर्ट थिए थी, उते जेको गाॾी खणी अचे थी या खणी वञे थी, उन में बि तेल पवे थो न, तेल जे करे हर शइ ते असर पवंदो आहे। ऐं इन जे करे हाणे अवाम खे तमामु घणी तकलीफ़ खे मुंहुं ॾियणो पवंदो। असां हुकूमत खे अपील कंदासीं, एडमिनिस्ट्रेटर खे अपील कंदासीं त तव्हां इन्हनि शयुनि ते कंट्रोल करो जीअं ग़रीब आवाम खे मोट मिली सघे। जी लतीफ़ साहब, जॾहिं अहिड़ा ॾींहं ईंदा आहिनि का शइ तेल वधंदी आहे, मिसाल जी ॻाल्हि आहे 5 रुपया तेल वधियो, जेके असांजा वॾा वापारी आहिनि उहे जेके शयूं अचनि थियूं आम वापे जूं, उन्हनि जा ॾहूं माना रेट वधीक करे छॾनि था। इन ते कंट्रोल केरु कंदो? इहो ई मां अर्ज़ु कयो न त हीअ जेका एडमिनिस्ट्रेटर आहे न जी, इन खे शयुनि ते नज़र रखणु घुरिजे। नज़र रखंदा त पोइ उन्हनि ते कंट्रोल थींदो। जेको हथरादू बहरान पैदा करे थो उन खे सज़ा ॾिनी वञे। हाणे पाण वटि तव्हांखे यादि हूंदो जॾहिं ॿोॾ आई 10 में 2010 में, उन ॿोॾ में ॿेड़ियुनि जा किराया बि 3 चवण ते थी विया। जेके माण्हू उतां कढनि पिया, माना ही असां सभु मुलविस हूंदा आहियूं, हिकिड़ी माफ़िया हूंदी आहे। जॾहिं बहरान थींदो आहे त आम माण्हू खे, ग़रीब माण्हू खे लुटण फुरण जा उहे तरीक़ा ॻोल्हींदा आहिनि, हथरादू बहरान पैदा कंदा आहिनि, किराया वधाए छॾींदा आहिनि ऐं माल मवेशी जी रक़म वधाए छॾींदा आहिनि। यानी कि माण्हुनि खे, आम माण्हू खे तकलीफ़ थींदी आहे। उहा तकलीफ़ दूर करे सघे थी पंहिंजी रियासत, पंहिंजो एडमिनिस्ट्रेटर जेको मुक़ररु हूंदो आहे ज़िले में, उहे उन्हनि खे घुरिजे त इन्हनि शयुनि ते कंट्रोल कनि, इन्हनि खे ॾिसनि जीअं ग़रीब आवाम खे का सहूलियत मुयसरु थी सघे ऐं सफ़र न करे ग़रीब माण्हू। जी महिरबानी लतीफ़ साहब। नाज़रीन, सीनियर सहाफ़ी लतीफ़ लिगारी साहब जूं ॻाल्हियूं ॿुधियूं त ही जेके रेट वधनि था इहे अवाम ते अफेक्टेड थी सघनि था, छो त आम वाइपे जी शयूं जेके आहिनि उहे महांगियूं थींदियूं, पर वापारी जेके असांजा आहिनि उहे ॾहूण ते क़ीमतूं वधाए छॾनि था। ऐं ही जेके रेट आहिनि उन खे घटि कराइण में जेका असांजी रियासत आहे, एडमिनिस्ट्रेटर आहे, ज़िले इंतज़ामिया आहे या फूड कंट्रोल अथॉरिटी आहे, उहे ई घटि कराए सघनि था। अॻे कंहिं प्रोग्राम ते असीं हाज़िर हूंदासीं, हिन MTN जो प्रोग्राम जेको आवाम जा मसाइल आहे हिन ते असांखे ॾींदा इजाज़त। अॻे कंहिं वरी ॿिए प्रोग्राम में हाज़िर हूंदासीं। अल्लाह हाफ़िज़।